ख़ुशियूं जॾहिं घर जा दरवाज़ा खोले अंदरि ईंदियूं आहिनि त केॾो न सुठो लॻंदो आहे। अॼु मुंहिंजे घर में बि सभु ख़ुशि आहिनि। मम्मी ॾाढी ख़ुशि आहे। शुक्र आहे शादी जो मुहूर्त मींहनि में कोन निकितो आहे। पप्पा बि ॾाढो ख़ुशि आहे। जे मींहनि में बि निकिरे हा त मूंखे काई परेशानी कोन थिए हा, पर ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे जहिड़ो घरु मूं सोचियो हुयो उन खां बि वधीक सुठो घरु मिलियो आहे। अकेलो छोकिरो, सुठी नौकरी, ॿियो छा खपे असांखे। पर ज़िंदगीअ में सभिनी जे सोचण जो तरीक़ो साॻियो कोन हूंदो आहे। काका पर बाबा मां त अञा ताईं बि उहा ई ॻाल्हि चवंदुसि त सुखमनी जो पुटु असांजी रितु लाइ वधीक ठीकु रहे हा। अरे 35 साल जी नौकरी में अॼुकल्ह थिए छा थो। बिज़नेस आहे बाबा। तंहिंखां सवाइ सुखमनी सां रिश्तो जोड़े असांजी बिज़नेस खे बि त फ़ाइदो थिए हा न। इंटरनेशनल लेवल ताईं पहुची वञे हा असांजी कंपनी। हाणे दादा तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे बंदि कयो। तव्हांखे बिज़नेस खां सवाइ ॿियो कुझु नज़र ईंदो आहे? खैर काका कुझु बि चवे, दीपक इज़ एन आइडियल लाइफ पार्टनर। जहिड़ो का बि छोकिरी पंहिंजे लाइ चाहींदी, स्मार्ट, अंडरस्टैंडिंग, स्वीट एंड वेरी स्पेशल। ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां। ॾिसंदे ई शादीअ जो ॾींहुं अची वियो ऐं मूंखे तयारु थियणो हो हिकु नई ज़िंदगीअ लाइ। मूंखे तयारु थियणो हो दीपक लाइ। मूंखे तयारु थियणो हो नई सुबुह लाइ। सॉरी वेट सॉरी छो? मां तुंहिंजो हस्बैंड आहियां ऐं तुंहिंजो फर्ज़ आहे त सुबुह जो पहिरीं तूं मूंखे चांहि ॾी ऐं पोइ पाण पी। तुंहिंजी हिम्मत कीअं थी पहिरीं चांहि पीअण जी? अच्छा ओ सॉरी मूंखे तयारु थियणो हो हिन फालतू पर क्यूट मस्तीअ लाइ। मूंखे तयारु थियणो हो नयुनि ज़िम्मेदारियुनि लाइ। मूंखे तयारु थियणो हो नवनि रिश्तनि लाइ। पुट, मूं तोखे घणा दफ़ा चयो आहे मुंहिंजा के नेम आहिनि। नेरनि मूंखे पूरे 9 बजे ई खपे। जे सवाइ 9 बजे ॾींदीअ त भले न खणी ईंदी कर। बुख ई मरी थी वञे। चङो, जे खणी आई आहीं त अॼु खणी खां थी, पर सुभाणे खां नेरनि मूंखे पूरे 9 बजे ई ॾिजांइ। अरे पुट, जे ढोढो खणी आई आहीं त ॾुध बि त खणी अची आ न। ढोढो ठरी वियो त मज़ो वरी धूड़ मां ईंदो। कुंवार, वञ ॾुध खणी अच।
I don't understand. I really don't understand. 15 मिंटनि में कहिड़ो थो फ़र्क़ु पए? नेरनि 9 बजे कजे या 9:15? मुंहिंजी मम्मीअ जे घर में त मूं नेरनि कॾहिं ठाही कोन. सदाईं मम्मी ठाहींदी हुई. जॾहिं तयारु थींदी हुई तॾहिं ॾींदी हुई. आहिस्ते आहिस्ते मूंखे इहा ॻाल्हि त सम्झ में अचणु लॻी हुई त माउ ऐं ससु में फ़र्क़ु हूंदो आहे. पेकनि ऐं साहुरनि में फ़र्क़ु हूंदो आहे. पेकनि में जेॾी आज़ादी हुई मूंखे, हिते ओतिरा ई बंधन. कुंवर मथो त ढक. पुट हीअं मथो घाड़ो ठहे थो छा? असांजे अॻियां त ठहियो, केरु ॿियो ॾिसे त छा चवंदो? गीता पाण चयो पई त कुंवर त ॿाहिरां पढ़ी आई आहे. हा, इहो ई त प्रॉब्लम आहे न. ॿाहिरां पढ़ी अचनि थियूं, डिग्री खणी अचनि थियूं, पोइ इन में पंहिंजी मर्यादा वञनि भुलिजी. अहिड़ियूं सीन्स मां टीवी ते ॾिसंदी हुअसि. तॾहिं कॉमेडी लॻंदो हो, हाणे खार पिया लॻनि. मूं कॾहिं सोचियो बि कोन हो त कहिड़ी नंढी ॻाल्हि एॾो वॾो इशू बणिजी पवंदी. पुट, मां कुझु चवंदीसांसि त सुठो कोन लॻंदुसि. इन करे तूं ई हुनखे सम्झाए. ॿाहिरां को बुज़ुर्ग अचे त उनजे अॻियां मथो ढके, उनखे पेरे पवे. मूं अॻियां त जीअं वणेसि तीअं हले, पर ॿाहिरां को महिमान अचे त उन सां ढंग सां हलण में ई असांजो शान मान आहे. तूं सम्झाइसि. मम्मा दीपक खे सम्झायो, दीपक मूंखे. इन ॻाल्हि ते पहिरियों दफ़ो मुंहिंजी ऐं दीपक जी खिटपिट थी. रितु, आई एम सॉरी बाबा. मूं तोखे ग़लति थोड़ी चयो. मां त बसि इहो पियो चवां त तूं मम्मीअ जे अॻियां जीअं मम्मी चाहिनि तीअं रहो. ॾिस, मम्मीअ जे सोचण जो, हुन जे रहण जो तरीक़ो हुन जी उमिरि जे हिसाब सां ग़लति बि त न आहे न. तूं बसि थोरो कोशिश कर एडजस्ट करण जी. तोखे पाण खे मटाइण जी का बि ज़रूरत कोन्हे. बसि तूं हुन जे अॻियां थोरो हुन वांगुरु हलण जी कोशिश कर. बसि हुन जे अॻियां? दीपक बि न. हू पाण त सुबुह साण हलियो वेंदो आहे ऑफिस, ऐं मां त सॼो वक़्तु मम्मा जे अॻियां आहियां. त ईअं चओ न त सॼो ॾींहुं मम्मा जे हिसाब सां हलां. पर रुॻो हुन जे हिसाब सां हलण सां सभु कुझु ठीकु कोन थी वेंदो आहे. हुनखे त मुंहिंजे उथण वेहण, हलण चलण
ॻाल्हियूं त नंढियूं नंढियूं हुयूं, पर नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि सां प्रॉब्लम्स ॾाढा वॾा थियण लॻा। ममा जे करे मुंहिंजे ऐं दीपक जे रिश्ते में खटास अचणु लॻी हुई। हुन वीचारे खे त सम्झ में कोन पिए आयो कंहिंजो पासो खणे, पर मां बि छा करियां? मूंखां इहे फालतू ॻाल्हियूं बर्दाश्त कोन थींदियूं हुयूं। हे मालिक, हिन सूर खां त पाण वटि घुराए वटि त सुठो। कॾहिं कॾहिं त क्यास बि ईंदो हो, पर पोइ खार बि लॻंदा हुआ। एतिरी तबियत ख़राब अथसि, किरी छो न थी करे, शांतीअ सां छो न थी जीए, पाण खे बि टेंशन ॾे ऐं मूंखे बि। सच ॿुधायांव, घणी दफ़ा खारनि में, घणी दफ़ा तंग थी करे ऐं हिकु अधु दफ़ो हुन जी हालत ॾिसी, हुन जी तकलीफ़ ॾिसी दिलि में ख़्यालु ईंदो आहे त हिन खां बहितर आहे वाक़ई जे हिन खे मुक्ति मिली वञे त हूअ बि वञी सुखी थिए ऐं असीं बि सुखी थियूं। तव्हां कॾहिं नोट कयो आहे, जॾहिं असांजे मन में को बुरो ख़्यालु ईंदो आहे त बुराईअ जी बाहि खे घी ॾियण लाइ केरु अची पहुचंदो ई आहे। दादा, हिकु ॿ ॾींहं रही वञो हा न, पहिरियों पहिरियों त आया आहियो। पुट जे रही सघां हा त मां ज़रूरु रहां, पर छा करियां, सुभाणे मुंहिंजो बेंगलुरु पहुचणु तमामु ज़रूरी आहे। तव्हां ॿिन्ही खे ॾिसण ते दिलि हुई, इन करे सोचियुमि त हितां थी करे पोइ त बेंगलुरु वञा। हिकु ॾींहुं सही, काका जे अचण सां हिकु ॻाल्हि त थी। 5 महीननि खां पोइ कंहिंखे पेकनि मां ॾिसी ॾाढो सुठो लॻो। मूड जेको ख़राबु हो थोरो ठीकु थियो। भाॼीअ में लूणु अॼु वरी घटि आहे। कुंवर, तोखे घणा दफ़ा चयो अथमि त मेज़ ते आणण खां पहिरीं अंदरि थोरो चखे ॾिसंदी कर। कोई महिमान ताई ईंदो त छा सोचींदो? न न, अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे, त घर जी ॻाल्हि आहे ऐं मां वरी को महिमान थोरी आहियां। पर सुठो कयो तव्हां ॿुधाए छॾियो त भाॼीअ में लूणु घटि आहे। हूअं बि एतिरनि ॾींहंनि खां पोइ रेतो हथ जी भाॼी खाधी, मूंखे त ख़बर ई कोन पई त हिन में लूणु घटि आहे। चाचा जे अचण सां ख़ुशी त थी, पर प्रॉब्लम इहो थियो त ही उहो माण्हू आहे जेको शिकिल ॾिसी ॿुधाईंदो आहे माण्हूअ जा ॾींहं कीअं पिया हलनि। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मूं ई चई छॾियोमांसि त मम्मी जे करे दीपक सां अॼुकल्ह प्रॉब्लम्स पिया थियनि। नीतू पुट, मूंखे नथो लॻे त ही का वॾी प्रॉब्लम आहे। तुंहिंजी सस जी उमिरि वधी रही आहे ऐं वधंदड़ उमिरि सां किट किट बि वधी वेंदी आहे। थोरो खणी निभाईसि, हाणे थोरो खणी हुन जे हिसाब सां हली छॾ, कहिड़ो फ़र्क़ु थो पए। वॾी उमिरि जी माई आहे ऐं तूं चयो त तबियत बि ठीकु नथी रहेसि। हाणे जेतिरा ॾींहं आहे ओतिरो खणी हुन जे हिसाब सां हली ॾिस, कहिड़ो थो फ़र्क़ु पए। काका जे वाता ममा जे लाइ इहे हमदर्दीअ भरिया लफ़्ज़ ॿुधी मुंहिंजे मुंहं मां बि निकिरी वियो त हाणे सभु तॾहिं ठीकु थींदो जॾहिं ममा खे पंहिंजी बीमारीअ मां, पंहिंजे ॿुढापे मां हमेशह लाइ छुटकारो मिली वेंदो।
हुयो तो जेके कुछ चयो उन में कुछ ग़लति कोन्हे। दरअसल इहो ठीक ही आहे त एतिरे क़दुरु बीमार रहण खां त सुठो आहे माण्हू मुक्त थी वञे। पर पुट इहो ज़रूरी कोन्हे त हर को कमु मालिक ई करे। मुंहिंजो मतिलबु त जे हुन बीमारी ॾिनी आहे त मुक्ति बि उहो ई ॾे। मालिक असांजा त कुझु कम बीमार माण्हूअ खे हुनजी बीमारी खां मुक्ति ॾियारण बि त सबाब जो कमु आहे न। कीअं? काका जी ॻाल्हि जो मतिलबु सम्झी करे मूंखे सम्झ में कोन पे आयो त मां छा चवां हुनखे। मुंहिंजे वात मां लफ़्ज़ ई कोन पे निकिता। हिकु दिलि चयो पे त जेको काके चयो उहो ग़लति आहे, सरासर ग़लति आहे। पर ॿिए दिलि चयो पे त जेको काका चयो छा उहो ई मुंहिंजे मन में कोन पे हलियो। ममा खे त अॼु न सुभाणे वञिणो ई आहे। मुंहिंजो ऐं दीपक जो रिश्तो ख़राब करे पोइ वञे इन खां त सुठो आहे। फाइनली कुछ मुंहिंजी सोच, कुछ काका जो लॉजिक ऐं हुन जो कन्विंस करण जो तरीक़ो आख़िर शायदि मां काका जी ॻाल्हियुनि में अची वियसि। ॾिस पुट, हिन पाउडर जो अधु चमचो तूं पंहिंजी ससु खे रोज़ खाधे में खीर में पीआर। तूं ॾिसंदीअ त 3 महीननि में ई तुंहिंजी ससु धीरे धीरे शांतीअ सां पंहिंजी बीमारी खां मुक्त थी वेंदी। हिन पाउडर जी इहा ख़ासियत आहे त इहा को ज़हर कोन्हे, इहा त दवा आहे, दवा जेका धीरे धीरे असर कंदी आहे दिल ते ऐं दिल खे कमज़ोर बणाए छॾींदी आहे। एतिरे क़दुरु जो दिल मामूली हार्ट अटैक बर्दाश्त कोन करे सघंदी आहे। काका जे हर लफ़्ज़ ते मूंखे डपु लॻी रहियो हो। काका मुंहिंजे मुंहं ते लिखियल डप खे पढ़ी वरितो ऐं हुनजो रस्तो बि ॿुधायईं। पुट, हिन दवा सां मामूली हार्ट अटैक ईंदो आहे, जेका तमामु रिवाज़ी ॻाल्हि आहे, मामूली ॻाल्हि आहे। पर तॾहिं बि तोखे ख़बरदार रहणु घुरिजे। भॻवान न करे सुभाणे का ॻाल्हि हेठि मथे थी पए त घटि में घटि तूं सेफ त हुजी न। ॾिस, अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे इहा ई ख़बर आहे त तुंहिंजा पंहिंजी ससु सां रिलेशन सुठा कोन आहिनि। पर तंहिं हूंदे पे अॼु खां 3 महीननि ताईं जेसि ताईं ही पाउडर असरु करे तोखे पंहिंजी ससु सां रिलेशन सुधारणा पवंदा। यानी त अॼु खां पोइ तूं पंहिंजी ससु सां ससु नुंहुं वांगुरु न पर माउ थीअ वांगुरु हलंदी। हा या न? I don't know. I was confused. मज़ाल जो खणी पाण खे सुधारे न। अॼु बि नेरनि टाइम ते कोन मिलंदी, मंझंदि जे मानीअ जे टाइम ते ॾींदी नेरनि। Now that's what I call timing. 9 थिया नेरन हाज़िर, 9 बजे बिना रड़ियुनि जे सुबुह साण नुंहुं जो पेरे पवण। ममा ख़ुश। गोभी पटाटनि जी भाॼी, पीज़ पनीर, वाह। दाल बि ॾाढी सुठी ठाही अथई। लॻे थो का मिठी शइ कान ठाही अथई। वाह, खीरणी
कुंवार अॼु त ॾाढा सुठा सुठा ताम ठाहिया अथई। ॾिसां त कीअं ठाही अथई। हा ॾाढी सुठी आहे। मां त 2-4 कटोरा खाई वेंदीसि। शाबाश अथई कुंवार, शाबाश अथई। 2 कटोरा छो, सॼो देगड़ो ई तव्हांजे लाइ आहे। अम्मा खीरनीअ तां त सिर्फ़ु ख़ुशि थी, पर हूअ वधीक ख़ुशि थी जॾहिं मूं पंहिंजे सेलिब्रिटी शो जी कुर्बानी ॾेई करे हुनखे हुन जे पसंदि जो सिंधी प्रोग्राम ॾिसणु ॾिनो। सॼो ॾींहुं त अम्मा खे ख़ुशि कंदे कंदे गुज़री वियो, पर मेन कमु हाणे हो। अॼु जा मुर्क मूं ममा जे चहिरे ते ॾिठी, अहिड़ी मुर्क मूं हुन जे शिकिल ते अॼु ताईं कॾहिं बि कोन ॾिठी हुई। बसि इन खां पोइ मूं ममा जे चहिरे तां इहा मुर्क ईंदड़ 3 महीननि ताईं वञणु कोन ॾिनी। ममा जे ख़ुशि थियण सां जेकी सभिनी खां सुठी ॻाल्हि थी उहा हुई त दीपक ॾाढो ख़ुशि हो। अॼु मम्मी ॾाढी ख़ुशि पई लॻे, का ख़ासि ॻाल्हि आहे छा? हाणे मूंखे सम्झ में कोन पिए आयो मां छा जवाबु ॾियां दीपक खे। सॼो ॾींहुं ममा खे ख़ुशि करण लाइ जेको कयूं उहो त ॿुधाए थी सघियसि, पर उन खां पोइ मूं जेको कयो उहो कीअं ॿुधायां। ख़ैर, जेको करणो आहे सो त करणो ई पवंदो। बराबरि 9 बजे नेरन। प्यार सां दवा ॾियणु, ममा जे गोरी फिटी करे छॾण ते खार न, प्यार सां खिली करे हुनखे गोरी वठाइणु। एंड यू नो व्हाट, जॾहिं हूअ ॿारनि वांगुरु दवा वठण लाइ नखरा कंदी हुई न, त मां प्यार सां दॿ कढी दवा वठाईंदी हुईसांसि। तॾहिं ईअं लॻंदो ई कोन हो त हूअ मुंहिंजी ससु आहे, ईअं लॻंदो हो त हूअ हिकु नंढी ॿार आहे।
हाणे हुनखे रुगो सीरो या खीरनी ई न पर जुदा जुदा क़िस्मनि जूं मिठाइयूं ठाहे ॾींदी हुअसि। सेब शुगर फ्री। हाणे मां पंहिंजी सस जी अहिड़ी सुठी नुंहुं हुअसि जंहिंजी वॾाई हू पंहिंजी साहेड़ियुनि जे साम्हूं करे थी सघी। लॻे थो तूं पंहिंजी नुंहं खे चङो काबू में रखियो अथई। मथो ढकण त सिखी वई आहे पर पेरे पवण अञा न सिखिया। मुंहिंजी नुंहं वांगुरु कोई वॾा नंढा अचनि त पेरे पवण वारी ॻाल्हि हुनखे सम्झ में ई न ईंदी आहे। हाणे बसि कर, तूं त ईअं पई ॻाल्हाई ॼण त को किताब ते लिखी वीचारनि नोहरनि जे बुराईअ में। वीचारी सदोरी हेॾो त सुधरी वई आहे, हेॾा ताम खणी आई आहे, मथो ढके आई, न त अञा भला ॿियो छा करे। जेको आयो वियो अचे उन जा सॼो ॾींहुं वेही पेर मां पे। ऐसते ऐसते मूंखे हूअ ससु न माउ जहिड़ी लॻण लॻी। हुनखे बि शायदि विसरणु लॻो हो त मां हुनजी उहा नुंहुं आहियां जेका हुनखे पसंदि कान हुई। मूंखे बि विसरी वियो हो त मूं अॼु खां 2 महीना अॻु हुनखे ज़हर ॾियणु शुरू कयो हो। ऐं उहा ॻाल्हि मूंखे यादि आई जॾहिं मां मम्मीअ जी बर्थडे गिफ्ट लाइ ॿाहिरि निकिती हुअसि। मूंखे दीपक जो फ़ोन आयो। हेलो रितु, तूं जल्दी सिटी हॉस्पिटल में अच। न मां ठीकु आहियां, मम्मी जी तबियत ख़राबु आहे। अरे मां बि जस्ट पहुतो आहियां। रुकू आंटीअ मूंखे फ़ोन करे ॿुधायो ऐं आंटी ही मम्मी खे हॉस्पिटल वठी आई आहे। तूं वधीक सुवाल न पुछ, बस तूं जल्दी हली अच। मूंखे सम्झ में कोन पई आयो मां छा करियां। मूंखे ख़बर हुई इहा ॻाल्हि मुंहिंजे करे थी आहे। ॾिस पुट, हिन पाउडर जो अधु चमचो तूं पंहिंजी ससु खे रोज़ु खाधे में खीर में पीआर। तूं ॾिसंदीअ त 3 महीननि में ई तुंहिंजी ससु धीरे धीरे शांतीअ सां पंहिंजी बीमारी खां मुक्त थी वेंदी। मूंखे ॾाढो डपु पिए लॻो। मूं में एतिरी हिमत कान हुई जो मां हाणे कंहिंसां अखियूं मिलाए सघां। मां दीपक खे कीअं फेस कंदसि, मां ममा खे कीअं फेस कंदसि। मां कंहिंखे नथी फेस करे सघां। मूंखे हली वञणु खपे सभिनी खां परे। न अलकावट बि कोन्हे। न अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, पर जॾहिं तव्हांजो कॉन्टेक्ट थिए त प्लीज़ फ़ोन करे ॿुधाइजो। थैंक यू। कुछ ख़बर पई? न सम्झ में नथो अचे केॾांहुं हली वई। सेलफोन बि बंदि अथसि। 11 बजे फ़ोन करे ॿुधायोमांसि मम्मी जे बारे में। रितु हूअं त बिना ॿुधाइण जे केॾांहुं वेंदी कोन आहे। मूंखे त डपु थो लॻे। ॾिस तूं घबराए न, सभु रहिजी ईंदी। असां फ़ोन करे रहिया आहियूं न, उनजे साहेड़ियुनि खां पुछी रहिया आहियूं न। तूं चिंता न कर, सभु ठीकु थी वेंदो। समझे? मूं सोचियो हो त मां शहर छॾे हली वेंदसि, पर वञण खां पहिरीं हिकु कमु करणु ॾाढो ज़रूरी हो। ममा खां माफ़ी घुरण जो। सम्झ में कोन पे आयो त माफ़ी घुरंदसि कीअं। एॾो वॾो पाप कयो हुउमि, लफ़्ज़ ई कोन पे मिलिया। माफ़ी घुरण लाइ हिमत बि कोन हुई, पर मूं कीअं करे हिमत कई। माफ़ी त मां घुरंदसि, भले माफ़ी मिले या न। घटि में घटि
मुंहिंजे मन तां बोझ त घटि थींदो। पर ममा हुते हुई कान। किथे मूंखे अचण में देर त कान थी वई। घणई दफ़ा असांखे जेको नज़र ईंदो आहे उहो एक्चुअली हूंदो कान्हे, ऐं जेको हूंदो आहे उहो नज़र कोन ईंदो आहे। काका जूं बुराइयूं सभिनी खे नज़र ईंदियूं हुयूं, पर कॾहिं कंहिं बुराईअ में सुठाई बि लिकल हूंदी आहे। अहिड़ी ई सुठाई काका जी बुराईअ में हुई। हुन मूंखे ममा लाइ ज़हर ॾिनो, पर हू ज़हर प्यार जो हो। हुन ज़हर जो कमु मम्मी जे दिल ते असर करण जो कोन हो, पर मुंहिंजे दिल में ममा जे लाइ प्यार जाॻाइण जो हो। हू ज़हर ई कोन हो, विटामिन पाउडर हो। एक्चुअली ममा जो शुगर लो थी वियो हो ऐं इन करे हुनखे हॉस्पिटल वठी वञिणो पियो हो। ममा ठीकु हुई, बिल्कुलु ठीकु। कुंवारे दीपक पुट, अरे सभु केॾां विया आहियो? हेॾी ऊंदे छो आहे? दीपू पुट, केॾो प्यार अथसि पंहिंजे पुट सां। केक पहिरीं नुंहं खे खाराई, पोइ पुट खे। अरे हले, हीअ मुंहिंजी नुंहं थोरी आहे, हीअ त मुंहिंजी धीउ आहे। इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी देर सां ख़बर पई। जे असीं अगरि चाहियूं था त असांजी ससु असां सां माउ वांगुरु हले, त असांखे हुनजी धीउ थी हलणो पवंदो। अरे वाह, मज़ो अची वियो न? तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो। सिंध त फैलायो।